काउंसिल के हद में ज़िला काउंसिल जा इंजीनियर आहिनि, वाटर बोर्ड जा आहिनि, पब्लिक हेल्थ जा आहिनि, या ॿिया जेके बि लाॻापियल खाता आहिनि उन्हनि जा ऑफिसर उन्हनि जा शामिल आहिनि। उहे टीमूं ठाहियल आहिनि। अहिड़े तरह सां शहरी इलाइक़नि में वरी BMC जा ऑफिसर आहिनि, सॉलिड वेस्ट जा आहिनि, वाटर बोर्ड, KMC, उन्हनि सभिनी जूं कमेटियूं ठहियल आहिनि ऐं पुलिस ऑफिसर आहिनि जेके गॾिजी इंशाअल्लाह ताला बहितर कंदा। ॾिसो हींअर बि मींहुं पिया आहिनि, कोशिशि इहा हले थी किथे पाणी ज़रूरु ॾिठल आहे, जेके अञा जायूं डिप्रेशन में आहिनि, पर वरी बि कोशिशि थिए थी त उन्हनि खे फौरी तौर ते पाणी निकिरी वञे। जीअं ख़ासि करे मस्जिदुनि में, इमाम बारगाहुनि में, ईदगाहुनि में जिते नमाज़ थींदी, ख़ासि तौर ते उन्हनि खे हिननि खे हिदायतूं कयूं फोकस कनि त जीअं उते पाणी न हुजे त माण्हू आसानी सां नमाज़ अदा करे सघनि। मुंहिंजो हिन मौक़े ते सभिनी मलीर वासियुनि खे, मुस्लमान भाउरनि खे एडवांस में ईद मुबारकूं बि अर्ज़ु कयां थो। ऐं ॿियो इहो अर्ज़ु कयां थो त महिरबानी करे कोविड जे हवाले सां पंहिंजूं SOPयूं जेके आहिनि से उन ते अमल कनि त असां ईद जूं ख़ुशियूं विरायूं ऐं कोविड जी बीमारी हिक ॿिए सां न विरायूं। मुंहिंजो अर्ज़ु आहे त पंहिंजे प्यारनि जो ख़्यालु कनि ऐं ईद जे ॾिहाड़े मेल मिलाप खे थोरो परहेज़ कनि त जीअं कोविड जी बीमारी खां बची सघिजे इन एहतियात जे ज़रिए। महिरबानी।